जल मुंहिंजी सिंध न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। नौशहर फ़िरोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर राजा रईस सोलंकी जीडीए तरफ़ां PS 33 जो उम्मीदवार शकील जलबाणी पंहिंजे इलेक्शन ऑफिस में हिकु पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इलेक्शन मनसफ़ाना ॾिसण में नथी अचे। मुंहिंजा मुख़ालिफ़ पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ पंहिंजी सहूलियत ख़ातिर पोलिंग स्टेशन्स मुक़ररु कराए चुका आहिनि ऐं असांखां कंहिं बि क़िस्म जो ऑप्शन नाहे वरितो वियो। हुन मुक़ररु थियल ROs ते इल्ज़ाम हणंदे चयो त इंतिज़ामिया पीपल्स पार्टी वारनि सां बुट भरियल आहे। हुन वधीक चयो त आउं अहिड़ियूं शिकायतूं लिखत में RO हवाले करे छॾियूं आहिनि। हू PS 33 जी अवाम खे अपील कंदे चए थो त पंहिंजो क़ीमती वोट उन उम्मीदवार खे ॾियनि जेकी गुज़िरियल बरसात में जॾहिं ग़रीब अवाम ॿुॾो पिए उन वक़्तु संदन ॾुख में शरीक थिया हुजनि। अवाम बाख़बर आहे त बिरिया जो पीपल्स पार्टी अॻवान शाह साहबनि बाग़ बचाइण लाइ ग़रीबनि जा ॻोठ ॿोड़ाया। उन वक़्तु बि आउं ग़रीबनि सां गॾु रहियसि। शकील जलबाणी मुख़ालिफ़ उम्मीदवारनि ते इल्ज़ाम लॻाईंदे चयो त गुज़िरियल बरसातुनि में ग़रीबनि लाइ आयल टेंट ॿियो सामान वग़ैरह हिन वक़्तु वॾेरनि जे बंगलनि जे गोदामनि मां निकिरी वेठो जेको उन वक़्तु तक़सीम न कयो वियो। इन लाइ इंतिज़ामिया पारां मुक़ररु ROs खे अपील कंदे चयो त इलेक्शन आज़ादाना मुनसफ़ाना कराई वञे।